मशहूर टीवी मेज़बान किरण नाज़ 2019 में मर्दनि जे हिक खां वधीक शादियुनि जे मामले ते ॻाल्हाईंदे चयो हो त हुन पंहिंजे मुड़ुस खे इजाज़त ॾेई छॾी आहे त हू भली ॿी शादी करे। रुक जाए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने दूसरी शादी की इजाज़त, तीसरी चौथी शादी तक की इजाज़त दी है मर्द हजरात को। तो मालिक का हुक्म है, मैं तो इस पर मतलब इस पर तनकीद करना तो बहुत दूर की बात, मैं तो इसको ममानियत के हवाले से, मना करने के हवाले से तो बहुत दूर की बात, मैं तो इसके बारे में कुछ बात भी नहीं कर सकती। और इसीलिए अल्हम्दुलिल्लाह मैंने अपने हस्बैंड को, हालांकि मेरी कोई इसमें कोई वर्थ है नहीं कि मैं उसको इजाज़त दूँ या ना दूँ, उसको अल्लाह ने इजाज़त दी हुई है तो उदय माए, बट फिर भी मैंने अपने हस्बैंड से कहा हुआ है कि अगर अब कभी भी आपको ये लगे कि आपको दूसरी शादी करनी चाहिए तो आप बिल्कुल कर सकते हैं, बग़ैर ये सोचे समझे कि मुझे कोई परेशानी होगी या मुझे कोई तकलीफ़ होगी। ऑब्वियसली बहैसियत एक औरत, और जो अपने खावंद से इतनी ज़्यादा मोहब्बत करती हो, मेरी जैसी कोई औरत हो, तो वो जब शेयरिंग वाला हिस्सा आता है तो वो अगर ऐसी सिचुएशन आती है तो ऑब्वियसली एक वो वाला सिचुएशन तो क्योंकि अगर कोई औरत ये कहेगी कि नहीं नहीं जी। किरण नाज़ जो चवणु हो त मर्द खे ख़ुदा चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे, इन लाइ मुंहिंजो ज़हन बि साफ़ आहे, तंहिंजे करे मां मुड़ुस खे इजाज़त ॾेई छॾी आहे। हूअं बि मुंहिंजी मर्ज़ी या इजाज़त सां को फ़र्क़ु नथो पवे, छो त ख़ुदा तरफ़ां ई मर्द खे वधीक शादियुनि जी इजाज़त आहे। ताज़ो किरण नाज़ हिकु भेरो ॿीहर पंहिंजे अहिड़े बयान ते वज़ाहत कई आहे त माज़ी में शादी वारे बयान जो ग़लति मतिलबु वरितो वियो हो ऐं तकरारी ॻाल्हियूं कयूं वयूं। किरण नाज़ चयो त उन वक़्तु माण्हू मुड़ुस खे रोके खांइसि पुछंदा हुआ त छा हुन ॿी शादी करे वरिती आहे। टीवी मेज़बान मूजिब मीडिया में आयल ख़बरुनि खां पोइ इहे ॻाल्हियूं बि हुयूं त मुड़ुस मूंसां बेवफ़ाई करे ॿी शादी करे रहियो आहे, पर मुंहिंजो मुड़ुस चवंदो आहे त मां त हिकु शादी करे बि वॾी ग़लती करे वेठो आहियां, ॿीहर ग़लती न कंदुसि। किरण नाज़ इहो ॿुधायो त माज़ी में संदसि बयान ते कहिड़ो रद्द अमल आयो ऐं हुन पंहिंजे बयान जी ॿी का वज़ाहत नाहे कई। इम्कानी तौर ते हू पंहिंजे बयान ते क़ाइमु आहे, पर हुन इहो बि वाज़े करे छॾियो आहे त संदसि मुड़ुस साणसि नई बेवफ़ाई पियो करे ऐं नई ॿी शादी करे रहियो आहे।